सिंधु दरिया मथां अॼु जनरल पाकिस्तान जी सभ खां वॾी कंदकोट घोटकी पुल खे अमन जी गुज़रगाह चइजे त को वधाउ न हूंदो। पुल जी अॾावत सां अमन अमान जी बहाली, ढालियल राज जे ख़ात्मे तोड़े बहितर सफ़री सहूलियतुनि सबबि ख़िते में मुआशी सरगर्मियुनि खे नुमायां वाध मिलंदी। 12.44 किलोमीटरनि ते ॿधल कंदकोट घोटकी पुल मंसूबे जो बुनियाद 2018 में रखियो वियो। 2020 में कम जी शुरूआत थी। मंसूबो 9 मई 2028 ते मुकमल थींदो। सिंधु वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कंदकोट घोटकी पुल जे दौरे ते कंदकोट पहुतो ऐं हलंदड़ मेगा प्रोजेक्ट जे तामीराती कम जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते वर्क्स एंड सर्विसिज ऐं जेल खाते जो सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, सैयद नासिर हुसैन शाह, गुरू वज़ीर ज़ियाउल हसन निजार, PPMN मीर शबीर अली बिजाराणी ऐं वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार सैयद कासिम नवीद साणस गॾु हुआ। वर्क्स एंड सर्विसिज खाते जे अमलदारनि वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी त घोटकी कंदकोट पुल मुकमल थियण खां पोइ 151 किलोमीटर जो फ़ासिलो घटिजी लॻभॻि 30 किलोमीटर थी वेंदो, जॾहिं त हीउ मंसूबो घोटकी ऐं कंदकोट विच में सिधो राब्तो फ़राहम कंदो। मंसूबे जी निगरानी लाइ 20 रेंजर्स एहलकारनि सां गॾु 2 चेक पोस्टूं 24 कलाक निगरानी लाइ क़ाइमु कई वयूं आहिनि। हिन मंसूबे जी तामीर पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत कई पई वञे। घोटकी कंदकोट पुल मंसूबे जी तामीराती लाॻत 3.5 अरब रुपया आहे। 2.44 किलोमीटर घोटकी पुल जे सेक्शन 1 ते मजमूई तौर ते 63% अॻु भराई थी चुकी आहे। जरीवा, घोटा फीडर केनाल ऐं टिबी माइनर ते 3 पुल मुकमल थी चुकियूं आहिनि। इनलेट ऐं आउटलेट समेत सभिनी 38 पाइप फ्लोरेट्स जी तामीर मुकमल थी चुकी आहे। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त NH 22 अक्टूबर 2024 ते कार जी NOC जारी कई। ख़तो ख़िताब जे बावजूदु NH अञा ताईं राइट ऑफ वे बाबति तफ़सील फ़राहम न आहिनि कया। घोटकी कंदकोट पुल जे 12.20 किलोमीटर सेक्शन 2 जे कम ते मजमूई तौर ते 14% अॻु भराई थी चुकी आहे। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त 8.44 किलोमीटर सेक्शन 3 ते मजमूई तौर 70% अॻु भराई थी आहे। मक़ामी माण्हुनि जे एहतिजाज जे करे सेक्शन 3 ते तामीराती कम 13 अप्रैल 2023 खां बंदि पियल हो, जेको सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसिज अली हसन ज़रदारी जी कोशिशुनि सां 19 फरवरी 2025 खां ॿीहर शुरू थी वियो आहे। ब्रीफिंग में वधीक आगाही ॾिनी वई त NH जे NOC बावजूदु डायरेक्टर हाईवे सेफ्टी रंडकू पैदा करे रहियो आहे। 4548 किलोमीटर डिघे थल लिंक रोड ते मजमूई तौर ते 81% अॻु भराई थी चुकी आहे। उॾा सखर बिराज जे दौरे दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह 18 दरवाज़नि जी तब्दीली ऐं नारा केनाल जी लाइनिंग जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह 30 जून ताईं बिराज जे 18 दरवाज़नि जी मरम्मत मुकमल करण जी हिदायत करे चयो त नारा केनाल जी लाइनिंग जो कमु तेज़ीअ सां कयो वञे।